अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला जे फज़ल सां मां वरी वापसि पाकिस्तान अची वियो आहियां, त हाणे इहो प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहे थो। अॼु जेको मूं मौज़ू कयो आहे इहो आहे अमुन ऐं सुकून अलाह ॾिए थो। गॉड ब्रिंग्स पीस। ऐं सभई मज़हब ईअं था चवनि त अलाह इहो अमुन ऐं अमान अलाह जी तरफ़ आहे। असांजो हींअर मुल्क में जेका इंतिशार आहे, धाड़ेल माण्हू खयूं वञनि था, को सुकून कोन्हे, को कानून कोन्हे, को इहो अलाह जी सज़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू ई इहो आहे। लेकिन इहो जेको पीस आहे सिर्फ़ु हैदराबाद जो न, सिंध जो न, पाकिस्तान, पर सॼी दुनिया जो पीस ज़रूरी आहे। कंहिं बि ख़िते में जेकॾहिं पीस न आहे त उनजो असरु सभिनी हंधि पए थो, जीअं मूं तव्हांखे हिते हिन ग्लोब में ॾेखारियो आहे। हाणे अचो त ॾिसूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अमुन अमान जे लाइ, सुकूनत जे लाइ, सुकून लाइ, इंसाफ़ लाइ छा फ़रमायो आहे। फ़रमाए थो त अला इन्नहा सतकून फितनतुन। चई त अॻिते ज़रूरु अहिड़ा फितना ईंदा, माना अमुन कोन रहंदो, इज़तूं महफ़ूज़ न रहंदियूं। ऐं इहे हर दौर में किन हालतुनि जे कॉम्बिनेशन जे करे इहे फितना अचनि था। फ़क़ुल्तु, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो, मल मख़रिज मिन्हा या रसूलुल्लाह। याने पुछनि था त साईं इन मां निकिरंदासीं कीअं। इहो कोन था पुछनि त इहो छा थींदो, इनजी डिटेल छा आहे। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था, काल किताबुल्लाह। चई हीअ आहे, हे क़ुरान आहे, इहा आहे कुंजी अमुन जी। कीअं? चए थो फ़ीह नबा मा कान क़ब्लकुम। छो त हिन में अॻियनि क़ौमुनि जा बि अहवाल आहिनि त कीअं उन्हनि जो अमुन तबाह थियो, बर्बाद थिया, छाजे करे थिया। व ख़बरुन मां बादकुम। ऐं ईंदड़ हालात जी बि इंडिकेशन क़ुरान में ॾिनी वई आहे त हीअं कंदव त ज़ुल्म थींदो, हीअं कंदव त हीअ थींदो। व हुक्मुन मां बैनकुम। ऐं तव्हांजो कानून हीअ आहे, तव्हांजे विच में कानून हीअ आहे। हुअल फ़सुल लईस बि हज़ल। हे ॼण पथर ते लिखो आहे, को पाणीअ ते लिखो न आहे हिन जा अहवाल। मन तरकहू मिन जब्बारिन। जेको टेगर करे, रोब करे, चवंदो क़ुरान जी मूंखे ज़रूरत न आहे, ग़समुल्लाह, त अलाह उनखे पीही छॾींदो। वमन निब्तग़ियल हदियो फ़ी ग़ैरिही। ऐं जेकॾहिं क़ुरान मां ॿाहिरि निकिरी ॿियनि किताबनि मां तव्हां हिदायत वठंदव, अज़लहुल्लाह, त अलाह उनखे गुमराह करे छॾींदो। माना मां चवां फलाणे फिलासफ़र हीअं चयो आहे, हिन जी ॻाल्हि कीअं न, हितां खां तव्हांखे वठणी आहे। हूअ हबलुल्लाहिल मतीन। हीअ क़ुरान पाक अलाह जे हथ में रसी आहे जेका हेठि अचे थी असां ताईं। वहू ज़िक्रुल हकीम। ऐं हिन में ॾाहप जूं ॻाल्हियूं आहिनि। उहो सिरातुल मुस्तक़ीम। ऐं हीउ सिधो रस्तो ॾेखारे थो। हुअ लज़ी ला तज़ीउ बिहिल अहवा। हे धुका जेके आहिनि इहे इन्हनि खां पासो थो कयो वञे ऐं हिन क़ुरान ते हलणो आहे। वला तल्तबिस बिहिल अलसिनत। ऐं न वरी जेको आहे सो वला यशबअ मिनहुल उलमा। हिन जी हिकमत मां आलिम बि कोन ड्रापंदा, चवंदा अञा हिन में इंफॉर्मेशन आहिनि। वला यख़्लुक़ु अला कसरत रद। ऐं बार बार पढ़ण सां ही ताज़ो ई रहंदो। वला तनक़ज़ी अजाइबहू। ऐं हिन में अजीब ॻाल्हियूं, अलाह जूं ॻाल्हियूं, अजब जूं ॻाल्हियूं खुटंदियूं कोन। हुअ लज़ी लम तंतहुल जिन। ऐं ही एॾो हिन में पावर आहे जो हिकिड़े जिननि चंद घड़ीअ लाइ हिकिड़ी आयत अचे ॿुधी निमाज़ में, जेको रसूल सल्लम पढ़ी रहियो हो, त माना हिन में एॾो पावर आहे जेको हिन खे सोची सम्झी पढ़ंदो त उन ते असरु थो पए। त जीअं हिकिड़ा जिन लंघिया पिए कंहिं वादीअ मां, त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पे पढ़ी ऐं तिलावत पे कयूं, त बीह रहिया ॿुधण जे लाइ। जॾहिं ॿुधनि त विया वञी पंहिंजो जेको आहे सो पंहिंजे
इलाइक़े में विया ऐं उते वञी जिननि खे गॾु कयनि, छो त हिननि जी ॾिसो जिन बि असां वांगुरु आहिनि, हिननि जो बि दुनिया आहे, पर हाणे उहो असांखे ॾिसण में कोन था, हुनजा लेयर मुख़्तलिफ़ आहिनि। जंहिं ऑटो केड कई हूंदी हुनखे ख़बर आहे त लेयर छा आहिनि। मिसाल तौरु मां हिकिड़ो लेयर ऑफ कंदुसि त हुन ड्राइंग जो रंग हलियो वेंदो, या हिकिड़ो लेयर ऑफ कंदुसि हुन टाइटल ऐं जेके राइटिंगूं हूंदियूं आहिनि उहे ख़तमु थी वेंदियूं, वरी ऑन कंदुसि त वापसि अची वेंदियूं। त इहो जेको आहे सो इहे जिन हिननि ॿुधो, जॾहिं ॿुधी पंहिंजे ॻोठ में विया त उते उन्हनि खे छा चयऊं, कालू इन्ना समिअना क़ुरानन अजबा, चई साईं असां हिकिड़ो क़ुर ॿुधो आहे जंहिं हैरान करे छॾियो आहे। पुछंसि त छा ॻाल्हि आहे, छा की? चई बाबा यहदी इलैयल रुश्द, चई हे त ॻाल्हि अहिड़ी थो करे माना बिल्कुलु ज़बरदस्त सिस्टम थो ॾिए, जेकॾहिं केरु इन ते अमल करे त माना हिकिड़ो मुल्क सुधरी वेंदो। माना काल बि सदक, जेको क़ुर जी का बि आयत खणी ऐं उन जी माना करे कंहिंखे ॿुधाईंदो त इन सच ॻाल्हायो आहे। वमन अमिल बि अजर, ऐं जेको उन्हनि ते हलंदो उन खे उन सवाबु कमाए वियो। वमन हकम बि अदल, ऐं जेको हिन जे मुताबिक़ हुकुम या फ़ैसिलो करे थो उन अदुल कयो। मन दौ इलही, ऐं जेको हिन क़ुर ॾे सॾींदो ॿियनि खे, हुदी इलाह सिरात मुस्तक़ीम, उहो त हिदायत याफ़्ता थी वियो। माना जेकॾहिं तव्हां क़ुर खे घर में वेही पाड़े जे माण्हुनि खे घुराए चांहि पियारे बिस्कुट खाराए क़ुर जी सिंधीअ में माना ॿुधाईंदव त हुननि ते असरु पए न पए तव्हां कामयाबु थी वेंदव, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तंहिंजे करे नबी करीम फरमाए थो त ला तहक़रन मिनल मारूफ़ शैअन, चए थो जेका बि नेकी जी शइ आहे न उनखे घटि न सम्झो। वलो अन तफ़रग़ मिन दुलूक फी अनाए मुस्तस्का, या मिसाल तौरु कंहिंखे खूह मां रुगो पाणी खणी पियारियो त इहो वॾो, या वलो अन तकलम अख़ाक वजहक इलही मुमबिसित, या कंहिं सां मुश्की ऐं खिली ॻाल्हायव त इहो बि जेको आहे सो सवाब जो कमु आहे। तंहिंजे करे मदर टेरेसा जेका इंडिया में हूंदी, उहा बि हिकिड़ी मोमिनियाणी त कान था चऊं, पर बहरहाल कम हुन भला कया। लिखे थी त अ पीस बिगिन्स विथ ए स्माइल, जेको सुकून ऐं अमुन आहे न उनजी शुरूआत आहे मुश्की ॻाल्हाइणु, कंहिंसां खिली ॻाल्हाइणु। ऐं तंहिंजे करे हिकिड़े ॿिए लिखियो आहे त बिफोर यू स्पीक थिंक THINK, माना ॻाल्हाइण खां अॻु में थोरो पंहिंजे वात खे ज़बान खे संभालियो। थिंक में स्पेल आहे टी, इन जो मतिलबु आहे त इज़ इट ट्रू, टी मां थो अचे त इज़ इट ट्रू, जेको तव्हां ॻाल्हि कयो था सची आहे या कूड़ो आहे या मिड़ेईनी आहे। वरी एच जे लाइ अचे थो इज़ इट हेल्पफुल, जेका ॻाल्हि कयो था इन ॻाल्हि सां कंहिंखे फ़ाइदो पवंदो। ऐं वरी आई अचे थो इज़ इट इंस्पायरिंग, छा इहो असरु रखंदो माण्हुनि ते। ऐं एन जे लाइ अचे थो इज़ इट नेसेसरी, जेका गुफ़्तगू कयो था इहा ज़रूरी आहे या रुगो बकवास आहे। ऐं के लाइ अचे थो इज़ इट काइंड, छा इहो रहमदिलीअ वारा जुमिला ॻाल्हायो था। त इहे जेके शयूं आहिनि इन खे थिंक चइबो आहे, त माना ॻाल्हाइण खां अॻु में शर्त पूरा कयो। तंहिंजे करे क़ुर पाक में अलाह ताला फरमाए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लज़ीना आमनू, जेके ईमान वारा आहिनि, ततमइन्नुल क़ुलूबुहुम, इन्हनि जे दिलनि खे सुकून मिले थो बिज़िक्रिल्लाह, अलाह जे ज़िक्र सां, माना अलाह जे क़ुर खे पढ़ण सां। अला बिज़िक्रिल्लाह ततमइन्नुल क़ुलूब, माना बेशक अलाह जे हिन क़ुर खे पढ़ण सां ऐं उनखे सम्झण सां दिलनि खे जेको आहे सो सुकून मिले थो। सम्झण मां शर्त रखियो आहे, छाकाणि त क़ुर आहे ई सम्झी पढ़ण जे लाइ। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो त वइज़ा तुतला अलैहिम आयातुना बय्यिनातिन, चए थो हिन क़ुर जूं जॾहिं कंहिंखे आयतूं पढ़ी ॿुधाए, बय्यिनात माना सां, त उन्हनि जी ॿोलीअ में ख़बर पए त असीं छा था ॿुधूं, ऐं साफ़ खुलियल आयतूं। काल लज़ीन कफ़रू, त जेके नथा मञनि या जेके जंहिं ते असरु नथो पए, लिलज़ीन आमनू, ईमान वारनि खे चवनि था अयुल फ़रीक़ैन ख़ैर मुक़ामउ अहसन नदिया, चई तव्हां क़ुर ॿुधायो था पर असां सभिनी खां तव्हां खां अमीर आहियूं, असांजा रहण जूं जायूं वेहण जूं जायूं ओताकूं बहितरीन आहिनि। त अलाह ताला फरमाए थो त कम अहलकना क़बलहुम मिन करनिन, चए थो हिस्ट्री खणी ॾिसो त केतिरियूं असीं सिविलाइज़ेशनूं, केतिरियूं असीं शयूं हलाक कयूं, हुम अहसन असासऊं वारे, या जंहिंजा वॾा वॾा महल हुआ, जंहिंजा वॾा वॾा
रहण जूं जायूं हुयूं। ॾिसो खंडरात ऐं जेके अॻियनि ज़माननि जे माण्हुनि जा ओताकूं, उन्हनि जा महल मौजूदु आहिनि न। अलाह ताला फ़रमाए थो त हीअ तव्हां दुनिया में आज़माइश ॾिनी आहे। चए थो त जेकॾहिं वलौला ऐं यकून नास उम्मतूं वाहिदतन, चए थो त जेकॾहिं मां माण्हुनि खे एॾो ॾुकड़ ॾियां ऐं सोना घर ॾियां, पर पोइ मूंखे ख़बर आहे त चवंदा आहिनि बाबा जेको कुफ़ुर करे थो उनखे सोनो घर थो मिले, त अलाह फ़रमाए थो त पोइ इहे सभु माण्हू मम न वञी चंद बचनि हा। चए थो जेकॾहिं इहो ख़ौफ़ न हुजे हा त जना लिमई यकफुर बि रहमान ले बुयूतहिम सुकफ़म मिनल फिदा, ऐं त जेकॾहिं त जेके काफ़र थियनि उन्हनि जे घरनि जूं छितियूं चांदीअ जूं कया हा सोन में, व मार जले या ये ज़रून, ऐं जेके ॾाकड़ियूं वाकड़ियूं चढ़नि, माना एॾो मां उन्हनि खे कयां। जी ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आयत क़ुरान जी पई पढ़ी बि त अलाह पाक फ़रमाए थो त जेकॾहिं मूंखे इहो ख़ौफ़ न हुजे त सभई मोमिन बि जेके से हिकु थी वञनि, यानी काफ़रनि वांगुरु थी वञनि, त चए थो त मां काफ़रनि खे एॾो ॾियां जो हुन जा घरनि जूं छितियूं ऐं ॾाकड़ियूं चांदीअ जूं थी करे ॾियानि। वल बुयूतहिम अबवाबन व सुररन अलैहा यत्तक़ून व ज़ुख़रुफ़ा, ऐं वरी जेके उनजा दरवाज़ा आहिनि ऐं ॿियूं शयूं पलंग इहे सोना करे छॾिया। चए थो जेकॾहिं इन मां कयां न त पोइ को बि मुस्लमान कोन बचंदो, चवंदो यार हे ॾिसो हे अलाह खे नथा मञनि त ॾिसो केॾी ठठ थी वञनि, तॾहिं थो चए त मां ईअं नथो कयां। बाक़ी व इन कुल ज़ालिक लमा मताउल हयात दुनिया, बाक़ी इहे जेके बि शयूं जंहिंखे मिलनि थियूं ठठ ठांगर हिन दुनिया जे ज़िंदगीअ जे चंद सालनि जे लाइ। वल आख़िरत इंद रबिक लिल मुत्तक़ीन, आख़िरत में वॾा दर्जा ऐं ऐश अशरत आहे जेके अलाह खां डिॼनि था। उन खां पोइ अलाह साईं फ़रमाए थो त हिन हिकिड़े शख़्स चयो त व्हेन आई वॉज 17, जॾहिं मां 17 सालनि जो हुउसि, आई यूज़ टू एडमायर पीपल विद लग्ज़रीज़, त मूंखे उहे माण्हू अजीब लॻंदा आहिनि, वॾियूं वॾियूं गाॾियूं हुजनि, मर्सिडीज़ हुजे, घर भला लानूं, जॾहिं मां 17 सालनि चए थो। नाउ आई एडमायर पीपल विथ इनर पीस, पर हाणे हिन उमिरि में मां सम्झां थो जंहिंखे सुकून आहे न, जंहिंखे सुकून ऐं पीस आहे न, इहे उन्हनि माण्हुनि जे मर्सिडीज़ खां वॾी नेमत आहे इन माण्हुनि वटि। तंहिंजे करे जेके माण्हू ज़हीन आहिनि उहे अमुन में रहनि था। मिसाल तौरु छाजे लाइ दे डू नॉट रिएक्ट टू निगेटिविटी, माना हर माण्हूअ जे बारे में निगेटिव नथा सोचनि, इज़ दे रेस्पॉन्ड टू इट विथ पॉज़िटिविटी, माना हमेशह माण्हू कंहिंखे पॉज़िटिव सम्झे। हाणे मिसाल तौरु हे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी करण वारनि खे जेको वञी मजमूओ हमलो करे मारे थो, त ॻाल्हि इहा आहे त इन में पॉज़िटिविटी कान्हे का, निगेटिविटी आहे। छो त को बि मुस्लमान कॾहिं बि कंहिं बि हालत में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान गुस्ताखी कोन कंदो 100%, लेकिन काफ़र करे सघे थो, सो बि जहिड़े में कंदो न त हिते ख़बर न त मां मरंदुसि, पर मुस्लमान कॾहिं बि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान में गुस्ताखी नथो करे, सवाइ कंहिंजे लाइ हिकिड़ो माण्हू सुतल आहे, निंड पियो आहे, निंड में बड़बड़ाए थो, इन्हीअ तां कलम खयल आहे, रसूल फरमायो 3 हालतुनि में उन माण्हू जी पकड़ न थी। नंबर 1 इहो, ॿियो को अहिड़ो नशो कयो अथसि जो विफले थो, ख़बर नथी पए त मां छा थो ॻाल्हायां, इन्हीअ तां बि जंहिंखे या मजनून आहे को, उन्हीअ तां बि कलम रफ़ा थियल आहे। ऐं टियों जेको मां अञा ॿार आहे, बालिग़ कोन थियो आहे, त इन्हीअ जी गुफ़्तगू बि पकड़ कान कबी। तंहिंजे करे हे जेको असां मुस्लमान जंहिंजे नाले चवनि था को डॉक्टर आहे, को की घटि वधि ॻाल्हाए सघे, अकुल जी ॻाल्हि आहे। हा, या हुन को नशो कयो आहे, का हीरोइन पीती अथई, उहा ॿी ॻाल्हि आहे, त उन ते पोइ पकड़ बि कान्हे का। तंहिंजे करे पहिरीं त ॻाल्हि इहा, दे नो आर्ट ऑफ स्टेइंग काम इवन अंडर प्रेशर। ऐं ॿियो जेके पीस वारा माण्हू आहिनि, स्ट्रॉन्ग पर्सनैलिटी वारा जेके आहिनि से उन ते प्रेशर बि विझिबो आहे, तॾहिं बि हू थधा रहनि था,
रिएक्शन करे रड़ियूं कोन था कनि। टियों, दे ओनली कॉम्पीट विद देम सेल्स, ॿियनि माण्हुनि खे ॾिसी चरिया नथा थियनि त हिन वटि गाॾी आहे या हीअं आहे, हू पंहिंजे पाण खे इम्प्रूव करण लाइ पाण सां कॉम्पिटिशन कनि था। तंहिंजे करे इन सभिनी मुश्किलनि जे मुक़ाबले में इंसानु बेबस ऐं लाचार नज़र ईंदो आहे। इन वॾी मुसीबत, इन हालत में क़ुर पुकारे थो, छा थो चए? अमन युजीबुल मुज़तर इज़ा दआहु व यक्शिफु सूअ, चए थो केरु आहे, अलाह थो पुछे मूंखां सवाइ केरु आहे जो मुश्किल में आयल माण्हूअ जी दुआ ॿुधे थो ऐं उनजी तकलीफ़ दूरि थो करे। अलाह सां केरु कंदो? तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां अहिड़ी मुश्किल में आहियो त अलाह खे पुकारियो। हे थो चए इहा सभु तव्हांखे रिलैक्स करण जा, तव्हांखे जेको तकलीफ़ दूरि करण जो सॼो ई मुंहिंजे पावर में हथ में आहे। केरु आहे? अम युजी, केरु आहे जेको हिन जी सिचुएशन दुरुस्त कंदो ऐं इनकी तकलीफ़ दूरि कंदो। तंहिंजे करे यूसुफ अलैहिस्सलाम खे जॾहिं खूह में भाउर विझी विया त हुनजो वालिद छा थो चवे? चयो त इन्नमा अशकू बसी व हुज़नी इलल्लाह, चए थो मुंहिंजी शिकायत, मुंहिंजो ॾुख इहो अलाह ॾे आहे। हाणे ॾिसो न, हिते हींअर जेके बुज़ुर्ग कूड़ा ठाहे वेठा आहिनि, जंहिंसां बुज़ुर्ग हीअं मुंहिंजे लाइ कयो, हीअं करे छॾियो, ऐं हो अलाए हिकिड़ी माईअ खे पिया मीनारे तां उछलाइनि त उहो जो बुज़ुर्ग आहे बगदाद खां लाइ किथां हलियो आहे, रस्ते में अॼु माईअ खे पकड़ियईं। इहे जेके माण्हू ड्रामा करे इंसाननि खे गुमराह कनि था, आहे सभु शइ अलाह जे हथ में। तंहिंजे करे अलाह चयो अमन युजीबुल मुज़तर, चए थो केरु आहे? अलाह चए थो मूंखां सवाइ जेको तकलीफ़ आयल माण्हुनि जी तकलीफ़ दूरि करे थो। ऐं पोइ इन्हीअ खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं बि को अहम मामिलो ईंदो हो त पाण निमाज़ पढ़ंदा, ऐं तंहिंजे करे मुश्किल हालात खां निकिरण जे लाइ निमाज़ खां मदद वठो। जीअं अलाह ताला फरमाए सूरे बकरा जी आयत 153, या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलात, ए ईमान वारो मदद वठो कंहिंखां? निमाज़ खां ऐं हिमत सां। बिसब्र जो मतिलबु मुड़ुसु माण्हू थियणु, त पंहिंजी हिमत कयो ऐं निमाज़ खां मदद वठो। इन अल्लाह मअ साबिरीन, जेके मुड़ुसु माण्हू आहिनि उन्हनि सां अलाह जी मदद शामिल आहे। इहा ॻाल्हि आहे। हाणे आहे जेको अमुन आहे ओड़े पाड़े में कीअं थो थी सघे? अलाह पाण ॿुधाए थो, चए थो ज़रब अल्लाह मसलन, अलाह हिकिड़ो चए थो मिसाल थो बयानु करे, करियतन कानत आमिनतन, हिकिड़ो इलाइक़ो हुजे अमुन ई अमुन हो, न धाड़ा न चोरियूं न अगवाऊं, मुतमइनतई यातिहा रिज़्क़ुहा रग़दा मिन कुल मकानिन, ऐं रिज़्क़ बि जाम हो, थोरो पोखिन त वाह जो फ़सुलु लही पियो पवे, ॾाढा ख़ुशि आहे। पोइ छा थियो? कफ़रत बि अनउमिल्लाह, पोइ अलाह जे नेमतुनि जो नाशुक्री शुरू कयूं। असां था कमायूं, मां थो कमायां, मूंखे ताक़त आहे, मां इन थो कयां, ऐं पोइ हुनजी सज़ा अज़ाक अल्लाह लिबासल जू वल ख़ौफ़, पोइ अलाह ताला बुख ऐं ख़ौफ़ जो इन जे मथां अलाह ताला अज़ाब मोकिलियो। बेमा कानू यसनऊं, छो त कम अहिड़े पिए कनि। हिन वक़्तु असांखे ख़ौफ़ जो बि आहे, अलाह जे तरफ़ां कोड़ा वसनि था, ऐं बुख जो बि आहिनि, कमायूं था पूरो कोन थो पए। इहे लिबासुल जू आहे, माना बुख जो लिबास, ऐं ख़ौफ़ त आहे ई ख़ौफ़। तव्हां रस्ते ते वञो फुरिजी वेंदव, वरी जेकॾहिं थोरो कंदो त वरी थाणे में वठी वेंदा त साईं ॾोकड़ कढो साईंअ खां, वरी जे उतां थो बचे त वरी दाड़ियल वेठा आहिनि तव्हां खणी वेंदा। इहो असांखे सज़ा थी मिले, इहो क़ुर खे न सम्झण जे करे। बाक़ी अलाह फरमाए थो अमुन जो तालुक़ु शिरक सां आहे, जे शिरक हूंदो त अमुन कोन थींदो 100%। ऐं शिरक छा आहे? अलाह खां सवाइ ॿी कंहिं हस्तीअ मां नफ़े नुक़सान जो यकीन रखणु, छाकाणि त अलाह असांखे साह जे रग खां वेझो आहे ऐं पावर बि हुन जा आहिनि। जेको असांखे साह जे रग खां वेझो आहे, प्रॉपर्टी सॼी उन जी आहे। त हाणे जंहिंजी प्रॉपर्टी आहे उहो तव्हां सां गॾु आहे, त मां हितां वञी 200 किलोमीटर ते ॿिए खे कीअं घुरंदुसि? त तोखां थो घुरां, पोइ तूं ॾीं त तुंहिंजी, हाणे त चवंदा तूं ई ॾे, या वरी चवंदा तूं वञी अलाह सां खां घुराए ॾे, त अलाह त उन माण्हूअ खे चरियो चवंदो त चए थो मां तोसां गॾु आहियां, ऐं मां तोसां गॾु आहियां, मां तुंहिंजी सभु ॻाल्हियूं ॿुधां थो, मां तुंहिंजे सीने में आहियां। त पोइ
तंहिंजे करे रब फरमाए थो त इहो जेको तव्हां रूट वठो था शिरक वारो, अल्लज़ीन आमनू, जेके माण्हू ईमान आणनि था, वलम यलबिसू ईमानहुम बिज़ुल्मन, ऐं अलाह जो शिरक नथा मिलाइनि ईमान में, उलाइक लहमुल अमुन, अमुन सिर्फ़ु उन्हनि खे मिलंदो। वहम मुहतदून, छो त इन सिधे रस्ते ते अलाह खां घुरण ऐं शिरक खां बचण जे करे इहे हिदायत याफ़्ता आहिनि। तंहिंजे करे जेको बदअबनी थी आहे न, इहो शिरक जे करे थी आहे। हाणे त तव्हां ॾिसो टीवीअ ते बसि फलाणो अचे थो, फलाणो बुज़ुर्ग अचे पंहिंजो मोलनि जे पोयां पिया आहिनि। हालांकि उन्हनि जा दर्जा वॾा हूंदा, पर उन्हनि जो हिन दुनिया सां को तालुक़ ई कोन्हे को। ऐं क़यामत में अलाह सीन ॾसियो आहे त अलाह जा बुज़ुर्ग उन्हनि खे चवंदा असां हुआसीं कोन पिया, तव्हां असांजा नाला कीअं वरिता। जेसि ताईं माहौल खे सिधो न कंदव, शिरक न छॾींदव, ख़ुदा जे वास्ते शिरक छॾियो, न त अमून कोन ईंदो। छो त घुरिबो सिर्फ़ु अलाह खां, ऐं अलाह उहो तव्हांजे हबुल वरीद, उहो साह जी रग खां वेझो आहे। चए थो जेको तव्हां चओ थो मां ॿुधां थो। हाणे हिकिड़ो माण्हू जेको दुनिया में हलियो त ॿुधंदो ई कोन, छो त अलाह जा वली हिन वक़्तु सभु जन्नत में आहिनि, जिस्म कोन अथनि पर हिन रूह पखियुनि में पियल आहिनि। हाणे जेको सत आसमान ते आहे उहो तव्हांजो कीअं सॾु ॿुधंदो, जॾहिं की अलाह जल जलालो जेको सभु कमु पावर उन जा आहिनि, हुकुम उहो कंदो, उहो तव्हां सां गॾु आहे। अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद, मां तव्हांजे साह जे रग खां वेझो आहियां। त हिकिड़ो अकुल जी ॻाल्हि हूंदी आहे त हिकिड़ो माण्हू तव्हांजे भरिसां बीठो आहे, तव्हां वरी इन खे छॾे ऐं ॿिए खे घुरंदव, आम दुनिया में बि। तंहिंजे करे चए थो इहो न छॾींदव शिरक त किरुअल लीडर्स, ज़ालिम हुकुमरान मिलंदव, ज़ालिम थाणेदार मिलंदव, ज़ालिम SSP मिलंदव, ज़ालिम SHO मिलंदव, ऐं ज़ालिम सूबेदार मिलंदव। पर जेकॾहिं इन्हनि खे कढी वेंदव, किरुअल लीडर्स आर रिप्लेस ओनली टू हैव न्यू लीडर्स टर्न किरुअल, त इन जाइ ते वरी जेके ॿिया ईंदा उहे बि ओड़ा ई ज़ालिम थी वेंदा। इन ज़ुल्म खां बची कोन सघंदव। वमिन अन्नास मई युअजिबुक कौलुहु फिल हयात दुनिया, तव्हां वटि अहिड़ा लीडर आहिनि तकिरूं ज़बरदस्त कंदा, माना तव्हांखे हैरत थी कीअं थो ॻाल्हाए, टीवीअ ते अची अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा। व युशहिदुल्लाहु अला मा फी क़ल्बि हुई, लेकिन अलाह तुंहिंजी दिलि खे थो ॾिसे वेठो न। उहो अलदुल ख़िसाम, सख़्तु झगड़े वारो आहे, रुगो तव्हां सां मिठड़ो थी थो ॻाल्हाए, पर हे ज़ालिमनि जो ज़ुल्म मां ज़ुल्म आहे, राशियुनि में राशि आहे, रुगो मिठड़ो थी तव्हां सां ॻाल्हाए थो। अलाह हिन जी दिलि खे ॾिसे थो। युशहिदुल्लाहु अला मा फी क़ल्बी, अलाह हिन जे क़ल्ब खे ॼाणे थो त केॾो फितनेबाज़ आहे, केॾो लालची आहे, केॾो ठग ऐं चोरी थो करे हुकूमत जा पैसा। उहो अलदुल ख़िसाम, पर जे हिन ते तनक़ीद कंदव त बसि अलाए केसि ताईं पहुचाईंदो, रड़ियूं करे तव्हां सां विढ़ंदो। ऐं उहो माण्हू आहे वाइज़ा तवल्ला, जेकॾहिं हिन खे इलेक्शन में खटी वेंदो या हिन खे को पावर मिलंदो हुकूमत में, साफ़िल अर्द लियुफ़्सिद फ़ीहा, त पोइ जॾहिं हुनखे हुकुमरान थींदो, वज़ीर थींदो, त पोइ ड्रोड़ूं पाईंदो ज़मीन में फ़साद फैलाइण लाइ। पोइ युहलिकल हर्सवल नसल, ऐं इन जे नतीजे में पोखूं तबाह थींदा, बाल तबाह थींदा, नसल माण्हुनि जा तबाह थींदा, हुनजे पीउरनि खे माराए छॾींदा। वल्लाहु ला युहिब्बुल फ़साद, अलाह अहिड़े फ़साद खे पसंदि कोन थो करे। ब्रेक वठूं था, पोइ इंशाअल्लाह प्रोग्राम जारी रखंदासीं। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अच्छा, मां चवणु विसरी वियो त हे नंबर हेठि अचे पियो थो, जेकॾहिं तव्हां कॉल कंदव त पोइ को सुवाल आहे त उनजो जवाब बि हितां तव्हांखे मां ॾींदुसि। हाणे चए थो त हे ॿुधो न, वरी मां अचां थो, वैज़ा तवल्ला, जेकॾहिं हिन खे का हुकूमत में हिसो मिली वियो, वज़ीर थी वियो या कंहिं आला पोज़ीशन ते अची वियो, साफ़िल अर्द युफ़्सिद फ़ीहा, त ड्रोड़ूं पाईंदो रुश्वत करण जे लाइ, ज़मीन खे माण्हुनि खे विढ़ाइण लाइ, ॿध छेवड़ करण जे लाइ। व युहलिकल हर्सवल नसल, इन जे नतीजे में इन्हनि खूननि ख़राबियुनि जे करे जेको इंसान जूं पोखूं तबाह थी वेंदियूं, माल तबाह थी वेंदो, नसुल तबाह थींदो। वल्लाहु ला युहिब्बुल फ़साद, अलाह चए थो हीअ ज़मीन मां इन फ़साद लाइ त कान ठाही आहे, मां त दुनिया में ठाही त मां चाहियां थो त तव्हां अमन अमान में रहो, ऐं अमन अमान जो सर चश्मो ई क़ुर पाक पियो आहे। हाणे जो तव्हां हिनखे छॾे ॾिनो, हिनखे नथा सम्झी पढ़ो, त नतीजो इहो थो थिए।
हाणे उहो जेको माण्हू अहिड़ो वज़ीर आहे ऐं फसादी आहे, राशी आहे, ठग, हर दफ़े ठगी, अलाए केतिरा अरब हिन वटि जमा थिया पर पेट कोन थो भरिजेसि, भरबुसी कोन। वरी हीअ स्कीम आणींदो, हू स्कीम आणींदो, हुतां खाईंदो, हुनखे पहुचाईंदो। पर जेकॾहिं को वीचारो अलाह वारो बुज़ुर्ग हुन वटि वञी चवंदुसि वैज़ा कील लहु तक़ल्लाह, त भई साईं तव्हां थोरो अलाह खां बि टिजंदा कयो, अलाह खां टिजो, अलाह खे जवाबु ॾियणो अथव, हे ज़ुल्म पिए थो थिए ऐं तव्हांजे हथनि सां थिए थो, त छा थी वेंदो? इन ॻाल्हि ते सभु बाहि थी वेंदो। अख़ज़त हुल इज़त बिल इस्म, माना गुनाह जे करे हिन जी सम्झंदो, चवंदो वरी इज़त थी ख़राबु थिए, त पोइ इन्हीअ जो छा थो चए अलाह साईं? फ़हस्बुहु जहन्नम, इन्हीअ माण्हूअ खे जहन्नम पूरो पइजी वेंदो। भला बेसल मिहाद, ऐं बुछड़ी जाइ आहे रहण जी। चए थो एॾो टेगर वारो माण्हू जंहिंखे ते नेकी थो करे अचे, को बुज़ुर्ग अचे थो चए सही ज़ुल्म था कयो, ईअं त न कयो, चिड़ी पवंदो, त पोइ अलाह चए थो त हिन खे जहन्नम ठोके सही कंदो ऐं पाण ई इन जो बुछड़ी जाइ ते ॾींदो हुयो। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, इज़ कान उमराकुम ख़ियारकुम, जेकॾहिं तव्हांजा अमीर बहितरीनु माण्हू आहिनि, व अग्नियाकुम सुमहाकुम, ऐं तव्हांजा पैसनि वारा माण्हू सखी आहिनि, व उमूरकुम शूरा बैनकुम, ऐं पाण में शूरा सां फ़ैसिलो कनि था हक़ जो, व ज़हरुल अर्द ख़ैरुल लकुम मिन बतनहा, त हिन धरतीअ ते तव्हांजो घुमणु फिरणु बहितरु आहे क़बर जे अंदरि वञण खां। लेकिन व इज़कान उमराकुम शिरारकुम, तव्हांजा हुकुमरान शरीर आहिनि ऐं टेगरबाज़ आहिनि, पाण खे अलाए छा था सम्झनि, हथ हीअं करे हलनि था। व अग्नियाकुम बुख़लाउकुम, ऐं तव्हांजे पैसनि वारा माण्हू बख़ील आहिनि। व उमूरकुम निसाकुम, ऐं तव्हांजा फ़ैसिला मायूं थियूं कनि। फ बतनुल अर्द ख़ैरुल लकुम मिन ज़हरा, त पोइ अहिड़ी कंडीशन में क़बर में वञी सुम्हणु मरणु इहो बहितरु आहे ज़मीन ते घुमण फिरण खां, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, इज़ा ज़हरतल मासी फ़ी उम्मती, जेकॾहिं मुंहिंजी उम्मत में गुनाह, ठगियूं, चोरियूं वधी वेंदियूं, अम्महुल्लाह बे अज़ाबिन मिन इंदिही, त अलाह पाक इन्हनि खे पंहिंजे तरफ़ां अज़ाब ॾींदो। कुल्त या रसूलल्लाह अम्मा फ़ीहिम यौमइज़िन उनासुन सालिहून, त सलमा पुछे थी त रसूल पर पोइ इहे जेके इन्हनि खे अज़ाब मिलंदो इन दुनिया में बि, लेकिन हिन में के त शख़्स भला हूंदा आहिनि, शरीफ़ हूंदा आहिनि, सालिह हूंदा आहिनि। काल भला अलाह हा हूंदा आहिनि। कुल्त फ़कैफ़ युस्न बि उलाइक, त पोइ इन्हनि मिस्कीननि नेक माण्हू जेके कमु कंदा, पोइ इन्हनि सां छा थींदो? काल युसी बि मां असाब नास, इहे बि इन ई फितने में इन्हनि खे बि उहो ई नुक़सानु पहुचंदो जेको ॿियनि खे पहुचंदो। सुम यसीरून इला मग़फ़िरत मिन अल्लाह व रिज़वान, पोइ हिननि खे मोटायो वेंदो मरण खां पोइ अलाह जी मग़फ़िरत ऐं उन जे राज़ पे ॾे। माना हींअर जेकॾहिं कुझु बि थिए थो त उन में नेक माण्हू बि फासिजी था वञनि। हाणे मां एज़ अ कंसल्टेंट अलाह मूंखे बचायो त कॾहिं असां रुशत कान वरिती आहे, पर हाणे हे जेके ट्रेज़रीअ वारा अचनि था बिल पास करण लाइ, मूंखे था चवनि त 50 लख ॾे, 2 सालनि खां मुंहिंजी पेमेंट रुकियो वेठा आहिनि, 50 लख ॾे। मुंहिंजी परसेंटेज 1.5%, ऐं मां हुनखे किथां 50 लख ॾियां, ऐं केरु दाद फ़रियाद ॿुधण वारो बि कोन्हे को। मूंखे ख़बर आहे जेकॾहिं ॿिए कंहिंखे चवंदुसि त उहे वरी वधीक पैसा हिन में पंहिंजा विझंदा। सो ॻाल्हि इहा आहे त तंहिंजे करे चए थो हिन दुनिया ते जेकॾहिं माण्हू बुछड़ायूं कंदा त पोइ इहो अज़ाब सभिनी खे मिलंदो। हाणे हू चए थी त पुछनि थियूं त भला जेके नेक माण्हू आहिनि, जेके रुशवत कोन था कनि, उन्हनि खे बि मिलंदो, पर इन्हनि खे अलाह ताला इन्हनि खे मग़फ़िरत ॾींदो, आख़िरत में अलाह सां राज़ी थींदो। इहो हले पियो थो। उन खां पोइ अचे थो त फॉर मेजॉरिटी ऑफ द वेस्टर्न कंट्रीज़ द पीस टू देम इज़ सीज़िंग रिसोर्सिस ऑफ द वीकर नेशन्स, माना जेके वेस्टर्न कंट्रीज़ आहिनि इन्हनि जो अमुन कहिड़ो आहे त
त ग़रीब मुल्कनि जूं चोरियूं कनि, हितां इंडिया मां हीरा कढी वञनि, तेल चोराइनि, कब्ज़ा कनि। जीअं हाणे इराक जो तेल चोरायो था वञनि, वीकर नेशन जो जेको रिसोर्सिस आहिनि उन्हनि ते कब्ज़ो था कनि। हाणे मिसाल तौरु हे ॾिसो, हाणे वेठा आहिनि हे वीचारियूं घर वारियूं मथो ॿधियूं हिते बीठियूं आहिनि, अफ़गानिस्तान में इहो थियो आहे। बाक़ी वरी ॻाल्हि थो करे त फॉर द मॉडर्न इंडिया, इंडिया जो जेको जो कॉन्सेप्ट छा आहे पीस जे बारे में, द पीस टू हर इज़ रिलीजियस इंटॉलरेंस ऐं सप्रेसिंग माइनॉरिटीज़। माना चवंदा त हिंदू जेको रिलीजन आहे उहो ई टॉप ते आहे, ॿियनि रिलीजन खे ख़ातिर कोन लाईंदा, उन्हनि सां ज़ुल्म कंदा, उनजी मस्जिदुनि खे बाहियूं ॾींदा ऐं जेके बि माइनॉरिटीज़ आहिनि उन्हनि खे दॿाईंदा, उन्हनि ते ज़ुल्म कंदा। मिसाल तौरु इन फ़िरौन अला फिल अर्द, फ़िरौन सुपर पावर हो वक़्त में, क़ुर थो चए उन ज़माने में ज़मीन ते। पोइ उन पंहिंजी सुपर पावरीअ खे क़ाइमु रखण लाइ छा कंदो, उहो जल अहला शीअई, त उन्हनि खे माण्हुनि खे फ़िरक़नि में विढ़ाईंदो, यस्तज़इफ़ ताइफ़तम मिनहुम, ऐं पोइ हिकिड़े फ़िरके सां लड़ाई कराए ॿिए खे कमज़ोर कंदो, युज़बिह अबनाहुम, ऐं हुननि जे नौजवान छोकिरनि खे माराईंदो या अहिड़ो माहौल ठाहींदो जो उहे यूज़लेस थी वञनि। यस्त ही निसाउकुम, पर औरतुनि खे वधाईंदो मथे, अचो मथे, अचे मथे। हाणे असां वटि शायदि 35% औरतूं असेंबलीअ में आहिनि, थोरियूं मायूं हिमत कनि ॿाहिरि निकिरी पवनि त मेजॉरिटी मायुनि जी थी वेंदी। इन हू कान मिनल मुफ़्सिदीन, इहो फ़िरौन फ़सादियो। हिन वक़्तु बि सुपर पावर इहो ई कमु था कनि, फ़िरक़नि में विढ़ायूं। पहिरीं त ॾिसो जॾहिं इंडिया में अंग्रेज़ आयो त न बरेलवी हा, न देवबंदी हा, कुझु बि कोन हो, सभु जेके आहे से पंहिंजो हनफ़ी आहे। लेकिन हिननि अची ठगी कई ऐं चऊं त का अहिड़ी अटकल कर जो पाण में फ़िरका थियनि, तंहिंजे करे पहिरीं हिननि बरेलवी ठाहिया ऐं उन्हनि खे चऊं त कीअं असां ॿियनि खे चढ़ायूं, चई बसि उन्हनि खे तव्हां इहो चओ त जेको आहे सो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह हुआ। त इहो जो चयनि त उलमा चिड़ी पिया ऐं पोइ वरी उलमा जी जमायत ठही, जंहिंखे चइजे थो हिकिड़ा त बरेली, ॿिया देवबंदी। उलमा अची विया देवबंदियुनि में, छो त उहे अहिड़ियूं पिया ॻाल्हियूं कनि। इहो हुननि विढ़ायो, उन्हनि खे इहो क़ुर थो फरमाए त इहे विढ़ाईंदा आहिनि। ऐं इन बिना त हाणे वरी अञा विढ़ाइण जो मतिलबु आहे त जेके टुकर थिया आहिनि उन मां नंढा नंढा टुकर ठहंदा था वञनि। इहो ई आहे न, तंहिं करे असां हींअर पाकिस्तान में त का एजिटेशन बि नथा करे सघूं। जेकॾहिं बरेलवी कंदा त देवबंदी रोकींदा, अहले हदीस रोकींदा, कॾहिं इतिहाद त थी नथो सघे क़ौमुनि जो। इहे अंग्रेज़नि इहो ॿिज विझी विया आहिनि असां में, तंहिंजे करे असां हींअर हिकु थी कोन था सघूं। बाक़ी वमन अज़लम मिमन ज़ुकिर बि आयात रबी सुम आरज़ना, चए थो वॾे में वॾो ज़ालिम उहो आहे जेको क़ुर जी आयतूं ॿुधनि बि था लेकिन उन खे परवाह ई कोन था कंदे, मौलवीअ जूं ॻाल्हियूं आहिनि। मुंहिंजी त हिते का बि हिकिड़ी ॻाल्हि न पंहिंजी आहे, त तव्हांखे क़ुर स्लाइड ते ॾेखारे नथो। पोइ चए थो इन्ना मिनल मुजरिमीन मुंतक़िमून। पोइ अहिड़ा जेके फ़िरके वारे जे करे जेके आहिनि से क़ुर ते बि नथा हलनि, त पोइ अहिड़नि मुजरिमनि खां अलाह चयो असीं इंतिकाम वठंदासीं। हज़रत इब्न अब्बास रज़ी अलाह का रिवायत आहे त जेका बि क़ौम गनीमत में ख़यानत कंदी, अलाह हुनजी दिलि में रोब विछाईंदो, असां ॾिजणा आहियूं, ॾकंदासीं पिया। ऐं जंहिं क़ौम में ज़ना आम थी वेंदी उन्हनि में मौत वधी वेंदो, दिलि जा दौरा पिया पवंदा, ठक ठक ठक। ऐं जेका क़ौम माप तौर में घटिताई कंदी उन्हनि जो रिज़्क़ ख़तमु कयो वेंदो। माना माप तौर में घटिताई करणु, काण विझणु, मिलावट करणु, गिह में मिलावट, खीर में मिलावट, इन में छा थींदो, मौत आम थी वेंदा। जेका क़ौम नाहक सां फ़ैसिला कंदी उन्हनि में क़त्ल व ग़ारतगिरी आम थी वेंदी। फ़ैसिला ॾिसो न कोर्टनि में कहिड़ा था फ़ैसिला। हिकिड़ी कोर्ट में का ॻाल्हि थी त नालो वरितो, चई थो तुंहिंजो दोस्त आहे छा, इन खे चयो ऑनरेबल। असां त चयो पर ॻाल्हि इहा आहे त ऑनर टाइटल न हूंदो आहे, ऑनर अर्न कबो आहे। ऑनर अर्न कबो आहे जो माण्हू दिलि सां हुनखे चए ऑनर, योर ऑनर। ऑनर अर्न थींदो आहे, पर असां वटि अंग्रेज़ी निज़ाम आहे। ऐं जेका क़ौम अहद खे टोड़ींदी, माना वाइदा करे फिरी वेंदा, उन ते सननि दुश्मन खे मुसलत कयो वेंदो। रवाह मालिक हे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असां वटि हदीस शरीफ़ आहे त जेका क़ौम अहद खे टोड़ींदी, मिसाल एग्रीमेंट करे वरी फिरी वेंदा, कागज़ मटाए छॾींदा, ठगी करे छॾींदा, त पोइ दुश्मन उन्हनि जे मथां हमिलो करे कंदो। तंहिंजे करे डिप्रेशन ऐं गम जो तालुक दिलि सां आहे। इन लाइ दिली इत्मिनान जे लाइ अलाह जो ज़िक्र ज़रूरी आहे। अलाह ताला फरमाए थो अल्लज़ीन आमनू, जेके ईमान आणनि था, ततमइनु
क़ुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह, अल्लाह जे ज़िक्र सां उन जे दिलनि खे सुकून मिले थो। अला बेशक बिज़िक्रिल्लाह तत्मइनुल क़ुलूब, अल्लाह जे ज़िक्र सां ई दिलनि खे आरामु अचे थो। ऐं उन गम ऐं परेशानी ख़तमु करण लाइ दुआ घुरबी आहे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं तुंहिंजी लख अहसान, अल्लज़ी जंहिं अज़हब अनल हज़न, जंहिं असांजी तकलीफ़ दूरि कई, इन रब्बना लग़फ़ूरुन शकूर। तंहिंजे करे आख़िर में चवां थो, अल्लाह ताला हमारी तमामु मुश्किलात, तनाव माना टेंशन, फ़िक्र व गम खे दूर फ़रमाए। आमीन या रब्बल आलमीन।